अस्सलाम वालेकुम दोस्तों। प्रोग्राम सरनसरा पांद में दरगाह राजी शाह लकियारी जी नगरी खां गरीब माशूक अली नोड़ी लिखे थो अदीअ जे विछोड़े जीअ झोरे विधो। चवंदा आहिनि त भेनरूं भाइरनि लाइ दुआ हूंदियूं आहिनि। माउ खां पोइ इहा भेण ई हूंदी आहे जेका दुआऊं ॾींदी आहे। पर अफ़सोस उन भेण जे रिश्ते खां महरूम थी वियासीं। हा मुंहिंजी अदी तुंहिंजा ये सॾ ये अदा अदा ज़िंदगी भर विसरी नथा सघनि। तुंहिंजियूं ये फरमाइशूं त अदा हिन ईद ते मुंहिंजे लाइ कपिड़ा चपल ऐं हार जेके हर ईद ते तूं फरमाइशूं कंदी हुई उहे हाणे केरु कंदो। तुंहिंजा ये भाइर जंहिंखे केरु कुझु वॾे आवाज़ में ॻाल्हाईंदो हुयो त उन्हनि सां विढ़ी पवंदी हुई ऐं उन्हनि जी अखि आली थियणु न ॾींदी हुई। अॼु उन्हनि सभिनी जूं अखियूं आलियूं करे तूं अलाए केॾांहुं हली वई आहीं। ड्यूटी दौरान मूंखे फ़ोन करे चवंदी हुई त अदा कॾहिं ईंदे इहो हाणे केरु चवंदो, छो त तूं असांजी हिकु ई भेण हुई। तुंहिंजो इहो आख़िरी ॾींहं जो गले मिलणु चुमियूं पाइणु शायदि मूं ईअं सम्झो न हुयो त शायदि इहा तुंहिंजी आख़िरी मोकिलाणी आहे। पर छा कयूं, जेका रब जी रज़ा। बसि मुंहिंजी मासूम भेण असां तोखे हाणे दुआऊं ॾेई सघूं था त रब पाक तोखे जन्नतल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। दुआगू तुंहिंजो वॾो भाउ ग़रीब माशूक अली नोड़ी।